नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। आर यू मेल एंड फीमेल? पास। इन विच क्लास डू यू स्टडी? फेल। हाउ मेनी ब्रदर्स हैव यू? पास। हाउ मेनी सिस्टर्स हैव यू? फेल। व्हाट इज योर नेम? जी फादर भी कौन है? नालो चाहती नालो। शेर दिल। उम्र पुट एज व्हाट इज बिटवीन एज द एज 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 स्मॉल लार्ज मीडियम। मीडियम माना एज केतिरी आहे? 36 आहे 34 आहे? बिला वाला भुट्टे जेतरी। हिकु ग़रीब ॿियो बिजली में त बिलाल पुटी उन तूं तो पाण खे मिलाए उनजी त पोइ पचवी आहे, तुंहिंजी पचवी आहे। अलाए साईं अमा चवंदी आहे हिकिड़ी राति जा आओ। लानती रात हिकिड़ी राति जा। हाणे ॻाल्हि ॿुध, हाँ। ड्रिप हणाए, ब्लड प्रेशर चेक कयां या ब्लड कढाए? छो? क्लिनिक नथी लेवांदा वेठो टाइम पास थिए। ना न। नेक्स्ट हाँ। ऑप्शन दे। हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजा बाबा, हाँ बाबा। तुंहिंजो नेटवर्क सॼो ख़राबु आहे, तुंहिंजी रिंगटोन में बि माना ख़राबी आहे, हाँ इनकमिंग एंड आउटगोइंग में बि थोरो मसइलो आहे। हाँ टोटल तुंहिंजो टावर न लॻंदो, तंहिं तुंहिंजो हर शइ कमु थींदी। हे ॾिसो था न, हे ECG में लीका उबतियूं सुबतियूं थियूं इहो वञनि। त साईं पाण हथ सां कढो उबतियूं सुबतियूं का ECG शादी आहे। हे का मथे थी वञे, का हिते हीअं ECG में जेको मां ॿुधायां न उहो कंप्यूटर ॿुधाईंदो आहे। हे अहिड़ो हणंदो में हाणे अहिड़ो कर काॾे? हिन ईस्ट ॾे मां ॾियो 20 टा छा थियो गीत हे त विझाई नथो असां बि ईअं ई छा थियो कुसूर थी वए जो दूर मुंहिंजे सवाल जो जवाब ॾे। रात जो थियो हिकु हो लॻो दिल मुंहिंजीअ में धको, निंड मां विस मां उथी ऐं मूंखे पियो वॾो शिरको हो। साईं रात जो थियो हिकु हो डॉक्टर साहब, रात जो थियो हिकु हो। कुल लिखी तो करी तो इशारा, लिखी तो करी तो इशारा, ॾिसी न वठई को प्यारा। हैरान जिंदगी आ परेशान जिंदगी आ, महबूब सिवा मुंहिंजी वीरान जिंदगी आ। चलियो नया सब समझा पयो लाल तीर मूंखे पतो अड़े पइजी वियो प्यारा लॻा थी को गम आई। मूंखे हाल पंहिंजे ते छॾे ॾे तूं मूंखां हाल डॉक्टर तूं पुछी छा कंदे? मुंहिंजो टाइम पास कर, हिते टाइम पास करणु आयो। हिनखे हाल बि न ॿुधायो, हे हाल बि न ॿुधाईंदा, परेशानी बि न ॿुधाईंदा। हे मां चयो मां हिते जकम, मां एग्रीकल्चर पढ़ी आहे, मां ज़रात पढ़ी आहे, मां वर्कशॉप पढ़ियो आहे, मां छा न पढ़ियो, मां पेशकश कई आहे हर शइ। हिनखे हाल पुछंदे गीत माला खोली वेठो आहे। नेक्स्ट।